अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिबु आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको पंहिंजो क्लास आहे उहो तमामु इम्पोर्टेंट आहे इन हवाले सां जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हाणे SPSC जूं जेके टेस्ट आहिनि HSTS टेस्ट ऐं लेक्चरशिप उन्हनि जो शेड्यूल अनाउंस थी चुको आहे। ऐं ठीकु आहे, रमज़ान मुबारक जो महीनो हुयो, बाबरकत महीनो हुयो, इबादतुनि जो हुयो ऐं हिकिड़ो फितरती अमल आहे। रोज़नि जे करे थोरो ज़िंदगीअ जी जेका ॿी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उहे थोरियूं घटि थी वेंदियूं आहिनि, पर हाणे अलाह पाक जा करोड़ एहसान, अलाह पाक सभिनी खे जेतिरियूं इबादतूं नेमतूं ऐं रोज़ा नमाज़ूं नसीब फ़रमाया। उमेद त इहो सिलसिलो अॻिते बि जारी रहंदो, पर हाणे वरी ॿी कारवान ज़िंदगीअ जे तरफ़ अॻिते वधणु घुरिजे ऐं जेको पढ़ाईअ जो सिलसिलो आहे उन जे तरफ़ बचणु घुरिजे। इन लाइ जो तव्हां वटि टाइम हाणे थोरो तमामु घटि बचियो आहे, उहे कैंडिडेट्स जेके मुसलसल तयारी कंदा पिया अचनि उन्हनि जे लाइ त कोई मसइलो न आहे, पर जेके शेड्यूल ॾिसी टाइम टेबल ॾिसी सिल्ब्स ॾिसी पोइ बुक्स खोलींदा आहिनि उन्हनि जे लाइ डेफिनेटली इट्स वेरी डिफ़िकल्ट। बहरहाल असांजी दुआ आहे अल्लाह पाक सभिनी जे लाइ आसानियूं फ़रमाईंदो ऐं इल्म जा दरवाज़ा ऐं रिज़्क जा दरवाज़ा खोलींदो। वधूं था क्लास जे तरफ़, त जेको असांजो क्लास हुयो उहो आहे त मुख़्तलिफ़ अदीबनि जूं जेके चेयर्स आहिनि उहे किथे आहिनि, मतिलबु कहिड़ियुनि कहिड़ियुनि यूनिवर्सिटीज़ में आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा जेके सुवाल आहिनि, इहो जेको हाणे रिसेंटली असांजा टेस्ट थियूं, प्रीवियस टेस्ट थियूं ऐं पोइ किन वजूहात जे करे पोस्टपोन थियूं, उन्हनि में बि इहो सुवाल ईंदो रहियो आहे। इन लाइ काफ़ी असांखे कमेंट्स पिया अचनि त मैडम इहो तव्हां क्लास ठाहियो। सो क्लास अॼु जी क्लास में असां जेको पहिरियों आहे त शाह लतीफ़ चेयर, शाह लतीफ़ चेयर किथे आहे? शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी में आहे। ऐं उनखां पोइ आहे सीरत चेयर, सीरत चेयर बि कराची यूनिवर्सिटी कराची में आहे। उनखां पोइ आहे सचल सरमस्त चेयर, जेको प्रीवियस टेस्ट में बि सुवाल अची चुको आहे, जंहिंमें मूंखां थोरी मिसअंडरस्टैंडिंग बि थी वई तव्हांखे ॿुधाइण में, त हाणे वरी उनखे मां करेक्ट बि कयां पई ऐं तव्हां सभई ही ज़हन नशीन बि करे छॾिजो त सचल सरमस्त जेका चेयर आहे उहा शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। ठीकु आहे, ऐं जेका शाह लतीफ़ चेयर आहे उहा कराची यूनिवर्सिटी में आहे। सरमस्त जेका चेयर आहे उहा शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। ठीकु आहे, उनखां पोइ वरी शेख अयाज़ चेयर, उहा बि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। ऐं अलामा आई काज़ी चेयर जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में आहे। मिर्ज़ा कलीच बैग, वॾो नालो आहे सिंध जो, उहो उनजी चेयर बि सिंध यूनिवर्सिटी में आहे। ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी चेयर, उहा बि सिंध यूनिवर्सिटी में आहे। त अलामा काज़ी, मिर्ज़ा कलीच बैग ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चेयर, इहे टई जेके आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी में आहिनि। वरी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में कुझु ॿियनि बि अहम शख़्सियतुनि जूं चेयर्स आहिनि, जीअं पहिरीं पढ़ी आयासीं त सचल सरमस्त चेयर ऐं शेख अयाज़ चेयर, पर तनवीर अब्बासी चेयर, तनवीर अब्बासी साहब कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, त तनवीर अब्बासी चेयर किथे आहे? तनवीर अब्बासी चेयर बि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। ऐं रोज़ी धणी चेयर बि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। उनखां पोइ असां वटि आहे त डॉक्टर नबी बख़्श चेयर किथे आहे? डॉक्टर नबी बख़्श बलोच, डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब जी, जंहिं लोक अदब खे सहेड़ियो ऐं उन्हनि जूं ॿियूं बि केतिरियूं ई ख़िदमतूं आहिनि, उहे पाण चेयरमैन बि रहिया सिंधी डिपार्टमेंट जा, त उन्हनि जी चेयर बि सिंध यूनिवर्सिटी में आहे। उनखां पोइ आहे त शहीद बीबी चेयर, शहीद बेनज़ीर भुट्टो चेयर, उहा कराची यूनिवर्सिटी में आहे। ऐं MH पंवर चेयर, उहा सिंध यूनिवर्सिटी में आहे। पाण माहिर ज़रात हुया MH पंवर साहब, कंहिं तारफ़ मोहम्मद हुसैन पंवर तारफ़ जा मोहताज न आहिनि, उन्हनि जी चेयर बि क़ाइमु कई वई आहे सिंध यूनिवर्सिटी में। त हाणे जेकॾहिं जेके असां हिन वक़्तु ताईं 12 चेयर्स पढ़ियूं, उन मां जेकॾहिं असां त ठीकु आहे थोरो अॻिते पोइते कयो आहे, पर मतिलबु शख़्सियात जे करे, पर हिन महिल मूंखे ख़्यालु अचे पियो त जेकॾहिं तव्हां हीअं करे वठो त पहिरीं जेके जेके कराची यूनिवर्सिटीज़ में आहिनि 3-4 चेयर, उहे गॾु हिकिड़े पेज ते नोट करे सघो था। उन खां पोइ शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर चेयर खे, अच्छा जीअं हाणे ॾिसो हिन वक़्तु ईअं था, कराची यूनिवर्सिटी में शाह लतीफ़ चेयर आहे, सीरत चेयर आहे ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो चेयर आहे। 3 चेयर्स जेके आहिनि कराची में आहिनि। उनखां पोइ सचल सरमस्त चेयर, शेख अयाज़ चेयर ऐं तनवीर अब्बासी चेयर ऐं रोज़ी धणी चेयर, इहे 4 चेयर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहिनि।
ठीकु। ऐं उन खां पोइ वरी अलामा आई काज़ी चेयर, मिर्ज़ा कलीच बेग चेयर, ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा चेयर, ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच चेयर, एंड MH भंवर चेयर। यानी कि इहे जेके 5 चेयर्स आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी में आहिनि। ठीकु आहे। त तव्हां अहिड़ी तरतीब सां बि यादि करे सघो था। त हीउ हुयो अॼु जो क्लास ऐं तव्हांखे कीअं लॻो। उमेदु आहे त तव्हां लाइ लाभाइतो साबित थियो हूंदो। ऐं नेक्स्ट जेको असांजो क्लास आहे उहो बि तमामु अहम आहे उन हवाले सां त जेके मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स या मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स हुया उहे उन जा एडिटर केर हुया या उहे कॾहिं शाया थिया या किथां खां शाया थिया। अहिड़े क़िस्म जो सुवाल बि प्रीवियस टेस्ट में अची चुको आहे। जेके पंहिंजा पोयां पेपर कया उहे तव्हांखे ख़बर आहे त उन में अहिड़े क़िस्म जो सुवाल हुयोसि जेको असांजो नेक्स्ट क्लास हूंदो इंशा अल्लाह ताला उन ते मबनी हूंदो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा जीअं असांजो हर ईंदड़ मालूमात हुजे सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुचे। ऐं पंहिंजे क्लास खे पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। धणीदार दुआ आहे त अलाह पाक तव्हांजे खे खोड़ सारियूं नेमतूं बरकतूं रहमतूं शफ़क़तूं इज़तूं शोहरतूं अता फ़रमाए तव्हांजे लाइ रिज़्क़ जूं राहूं हमवार करे पंहिंजो ख़्यालु रखंदा। ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कंदा। अलाह पाक तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदो। सिंध सलामत साथ सलामत।